अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मां मोदी भगवान तवानी सिरे आयो मां भगवान ड्रामा यूट्यूब ते दोस्तों आखिरकार जो है तरह से गफ्फार खान के किरदार आज़ाद कंदो कमाल खान या जो को भी आज़ाद कंदो या जो मीरा के आखिरकार जो है रबन आज़ाद कंदो या जो कमाल खान जो मीरा के ॾेई करे पंहिंजे ॿार गफ्फार खान के आज़ाद कंदो या जो आचार्य इन के आज़ाद कंदो मीरा के। अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। वीडियो शुरू करण खां पहिरियों तव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। जीअं त हलूं था वीडियो तरफ़ पहिरियों दोस्तों जेको आहे मीरा के जो कमाल खान का जो आचार्य जो आज़ाद कराइंदो कब्जे में जो ॾिठो आहे त जेको आहे करम जो चई रहियो आहे आचार्य के जेको आहे ही ॻोठ आहे जेको कमाल खान जो मीरा के हिते रहियो आहे। हिते जेको आहे राति जो चवंदो आहे त मां वञी करे मीरा के आज़ाद कंदुमि। जेको आहे मीरा के आज़ाद कंदो उनखां बाद जेको आहे त रईस गफ्फार खान के जॾहिं कमाल खान खे ख़बर पवंदो त उनखां अॻु में ई जेको आहे मीरा के जेको आहे त आचार्य इनखे जेको आहे आज़ाद करे वेंदो जेको आहे त उन कमाल खान खां। जॾहिं आचार्य जो कमाल खान जेको आहे ख़ाली हथनि खां जॾहिं ईंदो ॻोठ जी तरफ़ से उनखां अॻु में जेको आहे त रईस गफ्फार खान के जेको आहे त पठाणी आज़ाद कराईंदो जेको आहे पंहिंजे भाउ रबन ऐं राणे खे जेको आहे ॿाहूं ॿधी उनजे अॻियां रोई करे जेको आहे चयो त उन्हनि खे जेको आहे रोई करे ॾुख जा ॻाल्हियूं करे जेको आहे त उन्हनि चयो रईस गफ्फार खान खे तव्हां छॾे ॾियो। रईस गफ्फार खान खे छॾे ॾींदा ऐं इन खां बाद जेको आहे तव्हांखे अॻिते इहो ॾिसणु वठंदो चवंदा जीअं तव्हां ॾिठो आहे त जो आचार्य उनखां बाद आचार्य जो अॻु में जो आज़ाद करे जो रबन जो रबन वटि अची जेको मीरा के सलामत सां पहुचाईंदो। उम्मीद आहे मुंहिंजी वीडियो तव्हांखे तमामु बहितरीनु लॻो आहे। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे।